अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भली का रिपोर्ट कंदा हलूं। मिशन वडी तोड़े आस पास जे इलाइक़नि में गैस जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो, जॾहिं त ॻोठाणा काठियूं ॿारण ते मजबूर आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त गैस न हुजण जे करे ज़िंदगी जो कार वहिंवार मुतासिर थी रहियो आहे। ॿिए पासे वापडा इंतज़ामिया बि का कसर कोन छॾी। 15 खां 20 कलाक डिघी लोड शेडिंग सबबि शहरी ॿुटे अज़ाब में, जॾहिं त शहरियुनि जो चवणु आहे त लाइट न हुजण जे करे घरनि तोड़े मस्जिदनि में पाणी अणलभ थी थो वञे। शहरियुनि वस वारनि तोड़े आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते लोड शेडिंग घटाए बिजली बिला तातुल फ़रहम कई वञे। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।